ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون واعتصموا بحبل الله جميعا فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم اغفر لنا ولسائر المسلمين الأحياء منا والميتين اللهم اغفر لنا وارحمنا وعافنا واعف عنا يا أكرم الأكرمين اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين मुबारक होगा माशाअल्लाह मुबारक जलसे का बाद में जलसे का बाद सलात शरीफ पढ़ो जरूर खैर मुबारक खैर बड़ी सलात शरीफ الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों भाइयों अल्लाह जा शुक्राना जे मालिक करीम असां के मीलाद पाक जी इन सोहनी महफिल में हाज़री नसीब कई है सुभान अल्लाह तो पंहिंजा कमकार छॾे पंहिंजे नबी जी सिफ़त सना ऐं वाखाण ॿुधण जे लाइ गॾु थिया आहियो तव्हांजो अचण बि सजायो वेहण बि सजायो ॿुधण बि सजायो इन फ़कीर जी मालिक जे दर ते दुआ है अल्लाह तव्हां खे दुनिया जो ख़ुशियूं ऐं आख़िरत जो ख़ुशियूं ॾेखारींदो चल दुनिया में मदीने वारे साईं जे रहमत जे साये में हूंदो ऐं आख़िरत में मदीने वारे साईं जी शफ़ाअत ऐं मुस्तफ़ा जो पाड़ो रब असां सभिनी खे चल नसीब फरमाए ई पाक महीनो मदीने वारे साईं जे विलादत पाक जो महीनो है जंहिंमें दिलबर मोहम्मद करीम जी दुनिया ते तशरीफ फरमाई थी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी
ज़ुहूर जा 3 मरहला है। घणा 3 मरहला है। हिकड़ो आ तख़लीक़ अव्वल, बियो आहे ज़ुहूर जसद मुहम्मदी, ऐं टियों आहे बेसत मुहम्मदी। ये टई हिन उम्मत जे लाइ, हिन जहान वारन जे लाइ, कायनात वारन जे लाइ मुझे महबूब मदीने वारे साईं जे ज़ुहूर जा मरहला है। दुनिया वारन के अल्लाह ताला पंहिंजे हबीब जो शान, मान, मर्तबो, मकाम, इज्जत ऐं अज़मत ॾेखारी 3 मरहलन में। तवज्जो आहे मुड़े? अञा भी चवां त ज़ुहूर मुहम्मदी जो हिकिड़ो चौथो मरहलो बि आहे जेको आख़िरत में थींदो। पहिरियों मरहलो आहे सरवर आलम जी तख़लीक़, जॾहिं अल्लाह ताला हबीबन खे पैदा फरमायो। उहा मुस्तफ़ा करीम जी पैदाइश हिन पूरी कायनात जो ज़ुहूर अव्वल आहे। हदीस कुदसी आहे, रब्बुल आलमीन जल्ल मजदहू फरमायो, कुन्तु कंज़न मख़फ़िया, मां अल्लाह ताला हिकिड़ो ॻुझो लिकल खज़ानो हुयुसि। बस अल्लाह अकेलो हो, ॿियो केरु हुयो ई कोन जी। हिकिड़ो अल्लाह हुयो, न ज़मीन, न आसमान, न सिज, न चंड, न तारा, न जिन, न मलाइक, न इंसान, न हैवन, कुछ भी न, सिर्फ अल्लाह जी ज़ात। फअहबब्तु अन उरफ, मुखे मोहब्बत पैदा थी तो मुखे सुञातो वञे। ज़ात अकेली आहे तो उनखे केरु सुञाणे, केरु ॼाणे, उनजी वादानियत, उनजी एकड़ाई, उनजी इज्जत, उनजी अज़मत, उनजी रिफ़त, उनजो शान रब जो केरु ॼाणे, केरु सुञाणे। रब फरमायो त पहिरीं मूं रब जे इरादे में मोहब्बत पैदा थी। फअहबब्तु, पोइ मूं मोहब्बत रखी। छा जी? अन उरफ, मुझी सुञाण थिए। साईं फरमाइनि था फख़लक़तुल ख़ल्क़ लिउरफ, पोइ मूं मख़लूक खे पैदा कयो जेका मूंखे सुञाणे। मां रज़ाक़ त आहियां पर कंहिंखे रिज़्क़ ॾियां। माण्हू हुजनि त उन्हनि खे रोज़ी ॾियां न। जे माण्हू ई न आहिनि त रोज़ी कंहिंखे ॾे? इंसान न आहिनि, मखलूकात न आहे त रोज़ी। रज़ाक़ियत जो ज़ुहूर तॾहिं थिए जॾहिं अॻियों मखलूक हुजे, को वठण वारो हुजे जी। अल्लाह हई आहे, जियारण वारो आहे, उहा पाण अकेलो आहे। हाणे कंहिंखे जियारे? जॾहिं मखलूक हुजे त उनखे जियारे न। अल्लाह मुमीत आहे, मारण वारो आहे, कंहिंखे मारे। अॻियों का मखलूक हुजे त उनखे मारे न। अल्लाह जी सिफ़त जो ज़ुहूर तॾहिं थींदो जॾहिं अॻियों अल्लाह मालिक आहे। बस मालिक आहे, पाण अकेलो हुयो, कंहिंजो मालिक आहे? ॿी का शइ आहे ई कोन त मालिक कंहिंजो? पोइ रब फरमायो त अहिड़ी काइनात पैदा कयां जिन जी मालिकी मुंहिंजे हथ में। मालिक मारण, मारण, उपाइण, निपाइण, हलाइण, चलाइण, रोज़ी रसाइण, ये सभु अल्लाह जूं सिफ़तूं रब जी ज़ात में कुझो राज़ हुयूं। अल्लाह जी ज़ात कुझो राज़ हुई, लिकल राज़ हुई। रब फरमाए त मूं चाहियो, मूंखे चाहत थी, मूंखे मोहब्बत थी। कायनात जी पहिरीं तख़लीक़ मोहब्बत। मोहब्बत थी तो मूंखे सुञातो वञे, मूंखे ॼातो वञे, मुंहिंजी मार्फत थिए। तो साईं फरमाइनि था रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायो त मूं ख़ल्क़ खे पैदा कयो। और ख़ल्क़ छा हुई? फ़ख़लक़तु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूं मिठे मुहम्मद करीम खे पैदा कयो। कीअं पैदा कई? पंहिंजे नूर मां। छो त अल्लाह अकेलो हुयो न, उन पंहिंजे नूर मां
पंजे नूर मां हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला नो अर्ज़ पियो करे या रसूल अल्लाह यार ही तां जो माइक्रोफोन आ न यो हिय थी तो वने हिय तो कयां हिय थी तो वने याद का मेहरबानी कर गुरु आवाज तो है गुरु डिम तो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रब चाहो तो मुझी सुञाण थे मुझो ज़हूर थे पंजे ज़हूर जला रब पंजे नूर मजा मिठे मोहम्मद जो नूर पैदा या कायनात जी पहरी तखलीक हुई रब जो इरादो थियो मोहब्बत जो मोहब्बत मां मोहम्मद पैदा थियो रब जी मनशा हुई रब जी चाहत हुई रब जी मोहब्बत हुई मुखे दिल में ख्याल थियो तो मुझा बचड़ा अचन मां उन्हनि खे ॾिसां मां उहे मूंखे ॾिसनि मूं दरगाह ठाही दिल पर आबाद मस्जिद ठाही पट ठाया मैदान ठाया माण्हू अचनि मां उन्हनि खे ॾिसां उहे मूंखे ॾिसनि मां ॻाल्हायां उहे ॿुधनि मां सेखारियां उहे सिखनि मां पढ़ाया उहे पढ़नि पहिरीं तो मुंहिंजी चाहत थी न तव्हां कोन आया आहियो पहिरीं मुंहिंजी चाहत थी तॾहिं दरगाह ठाहियमि तॾहिं तव्हां आहियो समझो ॻाल्हि मिसाल हूंदो आहे ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ रब फरमायो त मूं चाहियो त मूंखे सुञातो वञे मुझे शान जो ज़हूर थे मुझे कारीगरी जो ज़हूर थे मुझे मर्तबे जो मु रब जे इज्जतुन अज़मतुन मुझी हेकड़ाई जो ज़हूर थे वो उन पंजे ज़ात के ज़ाहिर करण जे ला मु सब का अव्वल मोहम्मद करीम के सुभान अल्लाह सुभान अल्लाह रब करीम पंज ज़ात जे मारिफत जे लाइ सुञाण जे लाइ मुझे दिल पर मोहम्मद करीम जो वजूद मसूद पैदा फरमा अज मुझे तवज्जो न कयो न तो को ॻाल्हि समझ में नहीं सफ़ा दिल के मूड़े कयो ज़हन ज़मीर दिल दिमाग सॼो तव्हांजो दिल बराबाद में मुझे ॻाल्हियुनि में सुभान अल्लाह मुझा दोस्तो वो दिल पर मोहम्मद करीम जे नूर के रब करीम पंज नूर मां पैदा कयो यो नूर उन वक्त पैदा थियो न आसमान हो न जमीन हुई न सिज हो न चंद्र हुयो न धरती हुई न अर्शा न अफलाक हुया न जिन्न हुया न मलाइक हुया न ओभर न ओला न दक्षिण न उत्तर न मोरो न दादू न तू न मां मोहम्मद सभिनी खां अॻु सुभान अल्लाह बस को अल्लाह ताला पंजे नूर के खलके पंजे महबूब जे नूर के पंजे नूर मां पैदा करे ऐं पंजे साम्हूं विहारियो
मां तोखे ॾिसां तूं मूंखे ॾिस ॾिसंदा रहिया हिक ॿिए खे 6 लख साल गुज़री विया सुभान अल्लाह हाणे ये जेके 6 लख साल मां ॿुधायां थो इन जे लाइ मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि हिकिड़ियुनि रिवायतुनि में 2000 साल किथे 6 लख साल किथे वरी अनलिमिटेड लिमिट ई नाहे त उहो वक़्तु केतिरो हुयो असां यूं करियूं था असां हुयासीं कोन ॼाणा पियो केरु करे ॼाणण वारा हुया ई कोन हिकिड़ो ख़लकियल ॿियो ख़लकण वारो जेको सिजो परेड रहे त हिकिड़ो ॾींहुं थिए 2 ॾींहं हफ़्ता महीना साल सदियूं इहे सजनि जे ॻाणाटे वारा सिज चंड ज़मीनूं हुयूं ई न वो अनलिमिटेड दौरानियो हुयो वो एड़ो ईरा हुयो एड़ो ज़मानो हुयो जेके को गणे नथो सके सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत सैयदना अली बिन हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन थो रिवायत करे जेको हुसैन जो बच्चो खोले ॿुधायांव न फरमाए थो त मूं पंहिंजे बाबे हुसैन खां ॿुधो हुसैन चयो त मूं पंहिंजे नाने मोहम्मद करीम खां ॿुधो मदीने वारे फरमायो त कुंतु नूरन बैन यदै रब्बी मां पंहिंजे परवरदिगार जे अॻियां नूर हुयुसि आमो सामो चो रूबरू तू मुह मुकाबिल हे अल्लाह हे रसूलुल्लाह हे खालिका हे मखलूका हे मालिका हे ममलूका हे राज़िका हे मरज़ूका हे खलकण वारो हे वंडण वारो हे मालिका हे कासिम माना वंडण वारो पे हिक ॿिए खे ॾिठूं वक़्त पे गुज़रिया साईं फरमायो त ये वक़्त गुज़रंदा रहिया तांजो क़ब्ल अन युख़लक़ आदम बि 14 अल्फ़ यो निज़ारो हलियो पे रब आदम के ख़लक़ियो पो आदम जी तख़लीक़ के बि 14,000 साल गुज़री विया मां रब खे पे ॾिठो रब मूंखे पे ॾिठो तख़लीक़ आदम खां पोइ बि 14,000 साल इहो निज़ारो पे हले समझ में आयो हले न सुभान अल्लाह वरी ॿी रिवायत ॿुधो हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु थो चवे मदीने वाले साईं फरमायो तो मुझो हजरत इब्न अब्बास चयो तो मदीने वारो साईं कानत नूरन बैन यदल्लाह मुस्तफा करीम अल्लाह जे अॻियां नूर हुयो क़ब्ल अन युख़लक़ आदम बि 1000 आम आदम जे तख़लीक़ खां 2000 साल अॻु में जो वाक़ियो आहे त मुस्तफा रब जी तस्बीह पियो पढ़े रब मलाइक पैदा कया
मलाइकन के खबर न हुई तो छा कयूं छा पढ़ूं केड़े धंधे सां हुजूं मदीने वारे साईं फरमायो सुभान अल्लाह मुस्तफा तस्बीह पढ़ी मलाइकन ॿुधी त मलाइक बि चवण लगा सुभान अल्लाह सुभान अल्लाह मलाइकन के सेखारण वारो उस्ताद मोहम्मद करीम ये तो कौन सा सलाह तू पढ़न ना असा इंसान बेकदर आयूं कदे कदे दा सलाह तो पढ़ूं मलाइक 24 कलाक युसल्लून अलन नबी दंगो कनी न था विथी विझनी न था प्यादा सलाह तो पढ़न युसल्लून मुजारिया माजी हाल बई ज़माना में शामिल है पढ़न प्यादा प्यादा पढ़न छो त मलाइकन जो उस्ताद मोहम्मद मीरवा वतसब्बहल मलाइका बितस्बीह मदीने वाले जे तस्बीह के ॿुधी मलाइकन बि तस्बीह पढ़ण शुरू कई ये भी 2000 साल ये वक्त गुजरियो समझो गाल के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब सुभान अल्लाह वो मदीने वाले साईं जे नूर मछा रब मलाइक खलक्या नबी खलक्या रूह खलक्या सिज खलक्यो चंद्र खलक्यो जमीन पैदा कई आसमान पैदा कयो सब मदीने वाले जे नूर मजा मिसाल वाला गाल के समझाने दिला एक गुल्ला सुनवा सावान बतत छाण बतत ॾाढो सुहिणो गुल मुंहिंजे हथ में वणेव थो न ही गुल ठहियो त हिन जो को बेस हूंदो रा मटीरियल हूंदो का शइ हूंदी जंहिं मथां ही गुल ठहियो पाणे ॼाणे त न ठहियो कंहिं शइ मथां त ही ठहियो हूंदो जमीनू आसमान सिज चंड ठया त ठया छा उनजो बेस छा हुयो उनजो वजूद कीअं खलकियो वियो साईं फरमाइनि था मुंहिंजे नूर मझां सभु शइ खे पैदा कयो असले वजूद आमदी अज़ नखुस्त दिगर हर च मौजूद शुद्ध फरतुस्त या रसूल अल्लाह कायनात जी पहिरीं तखलीक तू आई पोइ तुंहिंजे वजूद मां रब जोड़ जोड़िया चिट चिटिया ख़ल्क़ जा रंग ठाहिया सभु तुंहिंजे वजूद नूर तुझे मां सब जग जुड़िया सिज चंड खले क्या सब गुलटिया मुझा सोहना नबी सरदार तू आई नूरी नबी मेरे मुझा सोहना नबी मुझा प्यारा नबी सरदार तू आई नूरी नबी मेरे वार तू मुझा सोहना नबी मुझा प्यारा नबी ओ इल्म तो वटे
फयकून बाबा पीरी पगदार तू आई नूरी नबी ने वार तू मुझा सोना नबी मुझा प्यारा नबी सरदार तू आई नूरी नबी निर्वार तू मुझा सोना नबी। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों साईं फरमाइन था कुन तो अव्वल अंबिया खल्कन व आखिरहुम बअसा मां तखलीक में हड़नी नबियन का अग दुनिया में अचण में सभनी नबियन जे पुठिया तखलीक में सभनी का अव्वल दुनिया ते अचण में सभनी का आखिर ता अव्वल बि मोहम्मद आखिर बि मदीने वारो निगाहे इश्क मस्ती में वही अव्वल वही आखिर वही कुरान वही फुरकान वही यासीन वही ता सुभान अल्लाह। मुझा दोस्तों ही मुझे सुने हबीब जी तखलीके अव्वला शान अव्वला जेका सुने नबी के रब सभनी का अव्वल ज़ुहूर ॾिनो। वरी चो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हज़रत मौला अली हैदर करार थो रिवायत करे सोने अली फरमायो त मूं पाण दिल पर मोहम्मद खां ॿुधो साईं जन फरमाइनि पिया मुखे रब फरमायो मिन अजलिक उबतिहल बतहा व उमविजल मा हबीब तुझे सदके मु जमीन पखेड़ी तुझे मुहाबे मु पानी जो मौजू वहायूं अरफ उस्समा हबीब तुझे सदके मु आसमान के ऊंचो कयो ओ हबीब तुझे सदके सवाब इकाब खलकिया वल जन्नत वन्नार जन्नत जहन्नम तुझे सदके पैदा किया या मोहम्मद व इज्जती व जलाली ए सोना हबीब मुखे मुझी इज्जत जो कसमा मुखे मुझे जलाल जो कसमा लौला कमा खलक तो अर्दी वला समाई हबीब जे तोखे न खलकिया न पंजी जमीन ठाया न पंजो आसमान जोड़िया वला रुफियत हाज़िहिल खदरा हबीब ये जेका सावक धरती ते पखेड़ी तम या सावक न पैदा कया वला बुसित बुसितुल आज वला बुसित हाज़िहिल खबरा ये जेका मिट्टी मुंह विछाई आ धरती के विछाणो बनायो आ धरती तुझे सदके आसमान तुझे सदके पानी जो नहरूं तुझे सदके न हुजी हाँ तो कुछ न हुजे हाँ चंडे के केड़ी खबर था मुस्तफा जो शाम जे खाका ठाया है ना इठी उंदा नेट ते या वीडियो जी वायरल थी आ बाह में सड़े तो जिए पानी था विझण बुझाइण जे लाती बाह फड़के थी मुस्तफा जा दुश्मन हिते भी बाह में हुते भी बाह में मोहम्मद जा हड़ई
आई दुश्मन मौला मारे मन्याया सड़ी वो पाए में दुश्मन जही खाका बनाया ओ सड़ी वो पाए में दुश्मन जही खाका बनाया सताना मुंह से नबवी जो मुहाफिज खुद खुदा मुआतज़लील सा जनबी हज वजा की तठाया ये सड़ी व्या गरी व्या मरी व्या झुरी व्या ये अन्या पैदा झुरन अन्या झुरदा कुलड़ा है बत्तियों है बिजलियों है चरागा संदा वींदा मुस्तफा जा आशिक खुशू मल्हाईंदा वींदा है सड़ंदा वींदा पढ़ंदा वींदा चलंदा वींदा पचंदा सरकार जी आमद मुस्तफा जी आमद सुभान अल्लाह बुधो बुधो हजरत सलमान फारसी का रिवायत हजरत सलमान तो चले हिकिड़े ॾींहुं जिब्रील मदीने वारे साईं जी खिदमत में हाजिर थियो जिब्रील भी आते हैं जिस दर पे गुलाम आना आका तेरी महफिल का है रंग जुदा गाना अतानी जिब्रील साईं फरमांदा जिब्रील मुंह वटि आयो फकाल या रसूल अल्लाह इन अल्लाह तआला यकूल लौला कमा खलक़तुल जन्नह हबीब जे तोखे न खलकिया त जन्नत न जुड़िया वलौलाक मा खलक़तुन नार जे तोखे न खलकिया त जहन्नम न पैदा कया जन्नत ठाहियम तुंहिंजे करे छो जेके तुंहिंजा आशिक आहिनि उन्हनि खे बि ठिकाणो खपे न दोज़ख ठाहियम तुंहिंजे करे छो जेके तुंहिंजा बेअदब आहिनि दुश्मन आहिनि मुखालिफ़ आहिनि बेअदब आहिनि उन्हनि जे लाइ ठिकाणो त खपे न ही दुनिया आज़माइश वारी आहे हिते हर को पियो थो हले मैदान खुलो आहे त अॻियूं ठिकाणो हुजे न गुलामन जो ठिकाणो जन्नत बेअदबन गुस्ताखन जो ठिकाणो जहन्नम सुभान अल्लाह पो तव्हां कहिड़े रस्ते ते हलंदव जन्नत गुलामन वारो रस्तो खपे या मुस्तफा जी खुशी थी तो बत्तियों बिजलियों बारियो सब सिंगारियो अंगण के उजारियो नबी साईं अची नबी साईं अची नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो ओ नबी साईं अची वियो वॾा बड़ थिया आहिनि पिरी पाक आयो हबीबन अचण जूं खुशियूं सभु मल्हायो सुभान अल्लाह रहन शाद आबाद मीलाद रहन शाद आबाद मीलाद वारा तवारियो नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो नबी साईं अची वो सब रसूल में जो सुल्तान आए
ही कुरान हुस्न जो आपे कर सखा जो सरवर हुस्न जो आपे कर सखा जो सरवर ये दिल सा निहारो नबी सैयद दिल सा निहारो ओ नबी सैयद नबी सैयद अचीवियो नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सोने हबीब जी यो पहिरियों ज़हूर हुयो जेको कायनात जे तख़लीक़ खां अॻु थियो सुभान अल्लाह ऐं ॿियो ज़हूर आहे मुस्तफ़ा जी विलादत 12 रबीउल अव्वल मक्के में अचण सुभान अल्लाह मुझा दोस्तो हुजूर जो वजूद मसूद रब अव्वली ठाहे छॾियो हुयो मुझे मुस्तफ़ा जो वजूद कीअं ठहियो ॿुधंदो ॿुधायां दिलियूं हाज़िर आहिनि सुभान अल्लाह हाफिज इब्न जोजी रिवायत आंदी अबू सईद निशापुरी रिवायत आंदी अल वफा जे अंदर या रिवायत हजरत काबुल अहबार तो चवे लम्मा अराद अल्लाह सुब्हानहु व तआला अन यखलुक मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने अल्लाह ताला मुहम्मद करीम जे वजूद के ठाइण चाहियो मुस्तफ़ा जो नूर जो बयान ॿुधी वजूद मुस्तफ़ा जो कीअं ठहियो हज़रत काबुल अहबार तो रिवायत करे रब करीम हुकुम ॾिनो अमर जिब्रील ऐं यातीह बित्तीन तिल्लती हिय कल्बुल अर्द व बिहाउहा व नूरुहा जिब्रील के रब हुकुम ॾिनो जिब्रील वञ धरतीअ ते लही जेका धरतीअ जो धरती जी दिल उतों मिट्टी खणी आ जेका मिट्टी सभिनी में पाक वा साफ वा नूर वारी आ जेका जमीन चमकदार आ भलारी आ उन जमीन मां मिट्टी खणी आ ठहे मदीने वाले जो बस सॼो ध्यान मूरे कयो जिब्रील लथो फी मलाइकतिल फिरदौस व मलाइकतिर रफीकिल आला फिरदौस परी वारा मलाइका भी गड रफीक आला वारा मलाइका गड जमीन ते लथो कबज़त रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन मौद कब्र शरीफ जिब्रील सिद्धो मदीने में आयो उहा जाए जिते मदीने वाले जी मज़ार थींदी उतां हिकड़ी मुठ्ठी मिट्टी जी जिब्रील असांजो ईमान आहे त मदीने वारो नूर भी आहे त मुस्तफ़ा जो शान बशरियत वारो नूर जो बयान ॿुधी अल्लाह पंहिंजे नूर मां मुस्तफ़ा जो नूर ख़लकियो सॼी कायनात खां अॻु में पर हुज़ूर जो वजूद बशरियत वारो इहो बि असांजो ईमान आहे असांजो उहो वजूद बशरियत वारो कीअं पियो ठहे मुलो जदो नबी असां वांगुरु असां जहिड़ो पर हाणे ॿुध त मुस्तफ़ा जो वजूद मुले जी मिट्टी दरे किथो मलाए करे काटू से मां कई वाशरूम मां बाथरूम मां कई मिट्टी जो असर भी थी हुआ
समझो था देखो मुस्तफा जाए बोले मदीने वाले साईं जे शान में बेअदबी गुस्ताखियूं करे जी मिट्टी में समझा दो मोरे तो जिब्रील आयो मलाइकन जूं जमायतूं वठी उतां मिट्टी खयई जिते दिल पर नबी जी हींअर मज़ा वही पैदा नय्यर या मिट्टी सफेद हुई चमकदार हुई फउज्जनत बिमाए तस्नीम जन्नत में तस्नीम जो पानी आ उन्हें तस्नीम जे पानी में रब करीम इन्हें मिट्टी के गोयो फी मईन अनहारिल जन्नत जे नहरुन जा साफ शफाफ पानी उन्हन में रब इन मिट्टी मुबारक के गोयो हत्ता सारत कद्दुर्रतिल बैदा ताजो आ मिट्टी सफेद चमकदार मोती बड़ी पई लहा शुआउन अजीम वह मिट्टी जो ही रखी हुई तो उन्हें मां अजीम शुआ नूर जा तजल्ला पे निकला रोशनी पे निकली समझो तो सही ना जेको वजूद हकीकत वारो सो त नूर हुयो पर जेका वजूद जे मिट्टी में ठयो उहा बि कतुर्रतुन पैदा या सफेद चमकदार नूरानी मोती हुई लहा शुआउन अजीम जे मजा अजीम शुआ रोशन का तजल्ला दुनिया पई ॾिसे त इहो मोहम्मद मिठे जो नूर आहे हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों सुम्मा साफत बिहल मलाइका हौलल अर्श वल कुर्सी वस्समावात वल अर्द वो उन्हें नूर के रब सैर कराया अर्श जा कुर्सी जा आसमानन जा जमीनन जा सैर कराया नूर चिमके पियो दुनिया से पई त मोहम्मद जो नूर सैर तू करे अल्लाह पानी हिकड़ी जाए ते पियो हुजे न तो पे 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 धप करे ॾींदो अल्लाह मैं घणन माण्हुनि खे एतिरा ज़्यादा करमुला घुमे छो थो मूंसां ॻाल्हाइनि त मां उन्हनि खे ॿुधायां न क़ुर हदीस फ़क़ीरनि सुन्नियुनि खे वीचारनि खे पैदा इहे बरकलाइनि ऐं उल्टियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि मदीने वारे साईं खे रब पूरी काइनात जो वॾे में वॾो सैर सफ़र मदीने वारे साईं कयो जेको मेराज सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला मुस्तफा जे नूर के सैर कराया फअरफतिल मलाइकत मुहम्मदा वो मलाइकन मुहम्मद करीम के उन्ने वक्त सुञाणी वरतो तो यो सैर करण वारो नूर मुहम्मद करीम قبل أن تعرف आदम अबल बशर आदम के बशरन जो पीर पो सुञातो मोहम्मद के अगे सुञातो अगो होना आदम जी सुञाण पोइ छो तो पैदा ही पोइ थियो न मुस्तफा जो नूर अॻ में हुयो जंहिंजे मलाइकन सुञातो त मोहम्मद सुभान अल्लाह मुझा दोस्तों उन नूर के रब करीम जने आदम के खलकियो त आदम जे पेशानी में वो नूर रखाए वरी जने आदम जी शादी थी अम्मा हवा साइण सा हवा साइण सा आदम जी शादी थी निकाह थियो निकाह जिब्रील पढ़ियो हक मारो मुस्तफा ते सलातू ऐं सलाम मुकरर थियो पो
आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा के हिकड़े पेट मां ॿार ॼमंदा हुया, पर जॾहिं मोहम्मद करीम जो अबो शीस अलैहिस्सलाम ॼाओ त अकेलो ॼाओ, ॿियो कोन सां जोड़ो न ॼाओ। करामतन ले मोहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर जी इज्जत ऐं एहतराम जे करे रब मुस्तफा जे ॾाॾे हज़रत शीस खे अकेलो अकेलो पैदा कयो। इहो नूर पाक पेशानियुनि मां, पाक पुठियुनि मां, पाक पेटनि ॾे मुंतकिल थींदो रहियो। आदम खां बीबी हवा ॾे, बीबी हवा खां हज़रत शीस ॾे, शीस अलैहिस्सलाम खां इहो मुंतकिल थींदे 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 हज़रत अब्दुल्ला सोणे ताईं आयो। हज़रत अब्दुल्ला खां पोइ इहो नूर अम्मा आमिना वटि आयो। 12 रबीउल अव्वल सूमर जी रात मक्के जी सरज़मीन, बहार जी मौसम, सुबुह जो थधड़ो वक़्तु मोहम्मद मुस्तफा जी विलादत थी। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, जेडी मल हुजूर जी विलादत थी त ऊंधा जहान रोशन थी विया। पुत ऊंधे मों किरी पिया, बायूं उछामी वियूं, किसरा जा कुंगरा किरी पिया। रे औलादन खे औलाद ॼावा, बेमुरादन जो मुरादूं पूरियूं थियूं। ॾुखल था, खमल था, शुक्र थिया, सणायूं थियूं, मेर जा मींहं उठा, वैरान पट आबाद थी विया। हर पासे खुशियूं थी वियूं, खुशीअ जा ॻाइण ॻाइजी विया। पूरी काइनात जे अंदरि, पूरे इंसान ज़ात जे अंदरि, पूरी मखलूकात जे अंदरि मोहम्मद जे आमद जा पढ़ा रब पाण फेराया। जहाननि में खुशियूं थी वियूं, हर पासे सुरूर थी विया। मुस्तफा जा नूर जा ज़हूर थी विया। बस हिकिड़ो इब्लीस हुयो मथे में धूड़, पियो रड़े पियो, गरे पियो, मरे पियो, सड़े उन ॾींहं खां वठी जेके इश्क वारा आहिनि अॼु ताईं महफ़िल मीलाद जी जंहिंजी कड़ी ही अॼो की मजलिस आजे में थो वेठो। मां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त तव्हां सभई मीलाद मल्हाईंदव इंशाअल्लाह। पंहिंजे पंहिंजे घरनि में हर को मीलाद मल्हाईंदो, पंहिंजी मस्जिद में जंहिंखे जेतिरी तौफ़ीक़ आहे, घणे में घणी, थोरे में थोरी। भला ॿियो लाहे, हिकिड़ो कुनो लाहे, चओ अॼो को कुनो, अॼो को लंगर मुस्तफा जे मीलाद। जे घर में मीलाद थींदो आहे ते रहमत बरकत वसंदी आहे। हींअर गाॾी में ईंदे ईंदे हिकिड़ो शेर लिखियो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अञा बस सल्लल्लाहु अलैहि जी महफिल में रब जी रहमत बरकत ईंदी आ। मीलाद जी महफिल रहमत बरकत ईंदी आ। जे इश्क मझा मीलाद था कने, जे इश्क मझा मीलाद था कने, इज्जत दौलत मथनिया। सुभान अल्लाह। मीलाद जी महफिल में रब जी रहमत बरकत ईंदी आ। मीलाद
जी रहमत ऐं बरकत ईंदी आका जी आमद सां हर जा रुते रहमत वारी थी बणजे। सुभान अल्लाह। हाय हाय मिलाद जी मौसम रहमत जी रुत सुभान अल्लाह। रुत माना मौसम। ओ आका जी आमद सां हर जा रुत राहत वारी थी बणजे। बादल बरसन रिम झिम हाय हाय। बादल बरसन रिम झिम बादल बरसन रिम झिम थर में बहारी दिया मीलाद जी महफिल में रब जी रहमत ऐं बरकत ईंदी। रमज़ान वारी रात हुई हाय हाय। जंहिंमें जानी जलवेदार थियो। रमज़ान वारी रात हुई जंहिंमें जानी जलवेदार थियो। मां सदके वञा पंहिंजे साईं मां सदके वञा पंहिंजे साईं तां मां सदके वञा पंहिंजे साईं तां मां सदके वञा पंहिंजे साईं तां। ओ दिल सिक मां उनखे सॾींदी आ। ओ दिल सिक मां उनखे सॾींदी आ। मीलाद जी महफिल में रब जी रहमत ऐं बरकत ईंदी आ। सुभान अल्लाह। ओ मुठ भुगड़न जी बि क़बूल पई मीलाद में जे ज़बराई हुई। जो संदन विलादत ते खुश थे जो संदन विलादत ते खुश थे जो संदन विलादत ते खुश थे। ख़बरी उनखे मिलंदी आ। खुश ख़बरी उनखे मिलंदी आ। मीलाद जी महफिल में यारो रहमत ऐं बरकत ईंदी आ। मीलाद जी महफिल में यारो रहमत ऐं बरकत ईंदी आ। ही कर मुल्ला तोड़े कम दरिया साईं जो सगदर नो करवाला। ओ हथ जंहिं हबीबन जो हूंदो हथ जंहिं हबीबन जो हूंदो हथ जंहिं हबीबन जो हूंदो हथ हथ मत दुख न ॾिसंदी आ। ते हबीबन जो हूंदो सा उम्मत दुख न ॾिसंदी आ। हथ जंहिं ते हबीबन जो हूंदो हथ जंहिं ते हबीबन जो हूंदो सा उम्मत दुख न ॾिसंदी आ। रमज़ान वारी रात हुई या रसूल अल्लाह या हबीबी या सईदी या कुर्रत ऐनी या रसूल अल्लाह अदरिकनी अदरिकनी अगसिनी। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। रमज़ान वारी रात हुई
जंहिंमें जानी जलवेदार थियो उहा रमज़ुन वारी सदके वञा पंहिंजे मां सदके वञा पंहिंजे साईं ता मां सदके वञा पंहिंजे जानीअ ता मां सदके वञा पंहिंजे सुहिणे ता मां सदके वञा पंहिंजे मदनीअ ता दिल सिक मां उनखे सॾींदी मीलाद जी महफिल में यारो रहमत ऐं बरकत ईंदी मीलाद जी महफिल में यारो रहमत ऐं बरकत ईंदी सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों सोने हबीब जी आमद थी पूरे जहान में कुछ नहीं मुझे लजपाल नबी अचण सां पंहिंजे उम्मत जा बार खया अहिड़े सोने जे अचण ते ख़ुशी कजे या न कजे छा था चओ मीलाद जी महफिल रुगो मोमिन मल्हाईंदा आहिनि हे मीलाद जी महफिल रुगो ईंदा उते जन खे पिरी पाण सॾाईंदा आहिनि मीलाद जी महफिल रुगो यार जे मौजू अचे मन के खुशी मिलती जरूर यार जे मौजू अचे मन के खुशी मिलती जरूर एतराज़न जा चिठा खोटा खणी ईंदा एतराज़न जा चिठा मीलाद जी महफिल रुगो मोमिन मल्हाईंदा आहिनि ओ यार जे मौजू अचे मन खे ख़ुशी मिलंदी जरूर दलील मूसी मुखां पुछंदा आहिनि छो आहीं ख़ुशि ॾे दलील मूसी मुखां पुछंदा आहिनि मीलाद जी महफिल रुगो आशिक मल्हाईंदा आहिनि ॿुधंदव अल्लाह करमुला मीलाद कर तुंहिंजो अमल सुहिणो सुठो काठरन मोमिन मुनाफ़िक वेहजी वटी पीअंदा अल्लाह असां मीलाद जा शरबत पीऊं त हुननि खे वरी वेहजी वटी सरकार जी आमद सुहिणे जी आमद मदनीअ जी आमद सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीब मूसा घणा ही कावड़ा वेठा मुजाहिदन वाला लिबास जो मदीने वाला
साईं खुद तलवार खई घाल बधी सिर पाती महबूब मुजाहिदन वारो लिबास पातो ऐं जे करमुला मिस्कीन मुस्तफा जी सुन्नत अदा को न जिहाद करे न जिहाद जे दिल में इरादो ही हुजे मरो मुनाफिकत जे मौत मो पर हाणे जिहाद जो मौको त रब मिलाईंदो कंदासीं जिहाद तैयार आहियूं रक्ता मुनाफिकन वारा पाए तलवार हथ में खणी अल्लाह त दुश्मन के बुधाए तो तुर्की छो वियोस कूड़े जे मथा अल्लाह जी लानत आहे लानतुल्लाह अलल काज़िबीन कूड़ जेको ॻाल्हायो उन ते अल्लाह जी लानत आहे कूड़े तवज्जो कयो जेको कूड़ ॻाल्हाए हिन मुहम्मदी मिंबर ते वेही कूड़ ॻाल्हायां त मुंहिंजे मथां ख़ुदा जी लानत मां हक़ तव्हांखे ॿुधायां दियार बकर शहर आहे जंहिंखे मदीनतुल अंबिया सॾिबो आहे नबीअनि जूं मज़ारूं आहिनि दियार बकर तुर्की जो शहर आहे सूर्या जे बॉर्डर सां वेझो उते ॾिस हिकिड़े टैक्सी वारे खे चऊं त मूंखे नबीअनि जूं ज़ियारतूं करणियूं आहिनि चई मां तव्हांजी ॿोली नथो सम्झां न अरबी ॼाणा न अंग्रेज़ी ॼाणा न उर्दू न फारसी सभु तुर्की ॼाणा थो मूंखे ज़ियारतूं करणियूं नबीअनि जूं उन चयो त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे आलिम आहे मदरसो पढ़ाईंदो आहे तव्हां चओ त मां उन खे वठां उहो तर्जुमान थी गॾिजी हले त पोइ तव्हां जिथे चवंदो उते मां तव्हांखे खणी हलंदुसि अञा बहितर थींदी मदरसे में वठी वियो मदरसो नूरे अहमदी दियार बकर जे शहर में नूरे अहमदी मदरसो उते जो आलिम हो मुदर्रिस हुयो नालो हुयुसि अमरुल्लाह मौलाना अमरुल्लाह मूंखे ॾाढा भाकुर पाती एॾो मोहबत सां मिलियो ॼण को मुंहिंजो अॻे ई वाक़ुफ़ हुयो सुभान अल्लाह साईं ॿुधायो कीअं अचणु थियो आहे मूंखे ज़ियारतूं करणियूं नबीअनि जूं हिते हज़रत यूनुस नबी सगोरे जी मज़ार आहे हिते हज़रत नबी हालाक अलैहिस्सलाम जी मज़ार आहे हिते हज़रत हारून अलैहिस्सलाम जी मज़ार आहे दियार बकर में काफ़ी अंबिया किराम जूं मज़ारूं आहिनि साहबा किराम जूं मज़ारूं आहिनि मूंखे ज़ियारत करणी आहे जी मां तव्हां सां गॾु आहियां पोइ पंहिंजो मदरसो पढ़ाई सभु छॾी मूंसां गॾिजी हलियो पूरो ॾींहुं दियार बकर जो शहर घुमियासीं साईं मुंहिंजा ज़ियारतूं कयूंसीं जेॾी महिल फारग थियासीं ज़ियारतुनि मां मुंहिंजे पासड़े में वेही मूंखे चईसीं मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे मुंहिंजो कहिड़ो चईसीं मूं अॼु खां 15 साल अॻु में जी ॻाल्हि आहे मूं ख़्वाब ॾिठो मूंखे हज़रत पीरान पीर महबूब सुबानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी सां मोहब्बत आहे बगदाद वारे साईं सां मूंखे मोहब्बत आहे हिकिड़े ॾींहुं मूं हज़रत पीरान पीर खे सॾु कयो त साईं बगदाद वारा मूंसां महिरबानी करे मूंखे पंहिंजो रूहानी फैज़ ॾियो जी मां ॾाढो रुनुसि साईं जे सॾड़ा कयमि रोई 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 सुतुसि निंड आई अख लगी त मूं ॾिठो त हज़रत पीरान पीर महबूब सुबानी जल्लो हज़रत पीरान पीर सां गॾु हिकिड़ो शख़्स हुजे भई गॾु आया ऐं मूं अर्ज़ु कयो त साईं मूंखे पंहिंजो फैज़ ॾियो पंहिंजी रूहानियत ॾियो हज़रत पीरान पीर दस्तगीर महबूब सुबानी जेको माण्हू साईं सां गॾु हुयो उन ॾे इशारो करे चयूं त तोखे हिसो हिन खां मिलंदो तोखे हिसो हिन खां मिलंदो जे मुंहिंजी अखि खुली हुई 15 साल थी विया मां उन चेहरे जी तलाश में हुयुसि उहो माण्हू मूंखे मिले जंहिंखां पीरान पीर इशारो ॾिनो अॼु जॾहिं तव्हां मुंहिंजे मदरसे में आयो तव्हांजे चेहरे खे ॾिठी तो मुझे वो ख्वाब याद अची तुझो साईं मुझो साईं कादरियत जा ठेकेदार सब न बणजन साईं जो निगाह करम मिस्कीन गरीबन के सुभान अल्लाह
जैसे 15 साल मुखे इन सूरत जो इंतजार हुयो जेका अॼु मुंहिंजे साम्हूं आहे। हाणे मूंखे महिरबानी कयो जेका करणी अथव जेको हुन चाहियो मूं खे अॼु ताईं अॼु बि सुबुह जो मोबाइल में मैसेज कयो अथसि उस्ताद मुर्शिद पीर साईं ख़ुशि आहियो ठीकु आहियो हक्का दोस्तो फकीरनि जा पंध रायगान गाड़ी में वञा पियो उते हिकिड़ो कूनिया जो शहर आहे कूनिया तुर्की में कूनिया जो शहर आहे जिते हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैहि जी मज़ार उते जो हिकिड़ो नक्शबंदी सिलसिले जो बुज़ुर्ग हुजे उहो मूंसां गाड़ी में गॾु हुयो उन चयो त तव्हांजी अहिड़ी शख़्सियत जी मूंखे ज़ियारत थी आहे मां तव्हां सां गॾिजी हलां थो ज़ियारत गॾिजी हलियो पोइ मां वरी इहो शाइरी वारो शगफ़ खुलियल हुजे सो मूं हिकिड़ी नात पढ़ी हज़रत पीरान पीर जे शान में मूं नात लिखी वरी गाड़ी में मां ॾाढे वॾे आवाज़ सां पढ़ी त उहो तुर्क सिंधी सम्झे कोन पर झूमे पियो रात जो शानली उर्फा जो शहर आहे तुर्की जो वॾो मशहूरु शहर आहे शानली उर्फा उते आयासीं हिकिड़ी महफ़िल हुजे मीलाद पाक उन महफ़िल में आयासीं हाणे सभु तुर्क हुजनि मूंखे चयो उन बुज़ुर्ग नक्शबंदी चयो साईं जेका गाॾी में तव्हां नात ठाही हुई न पीरान पीर जी मनक़बत उहा असांखे पढ़ी ॿुधायो यार वो तो सिंधी में आता समझंदो जा सिंधी जी न उहा सिंधी ॿोली नथा सम्झूं पर तव्हांजा लफ़्ज़ वणनि था पीरान पीर जो नालो वठो तुर्कनि खे सिंधी में वरी ॿुधायो उहे झूमनि वेठा ॿुधायां उहा मिलियूं नेमतूं बातिनी ज़ाहिरी असां कादिरी 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 असां कादिरी 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 मिलियूं नेमतूं बातिनी मिलियूं नेमतूं बातिनी ज़ाहिरी असां कादिरी कादिरी असां कादिरी 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 बगदाद वारो जो पीरन जो पीर असांजो सो मुर्शिद आदम दस्तगीर हूंदासीं संदन हुब हूंदासीं संदन जैसी दम आखिरी असां कादिरी 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 असांजो मुर्शिद सो सोनो सचो उहो आले नबवी अलीअ जो बचो सदा पिया हणूं नारे हैदरी असां कादिरी 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 असां कादिरी कादिरी संदन शान आला ऐं बाला इल्म संदन शान आला ऐं बाला इल्म वलियन मथा जंहिंजो आहे कदम ख़ुदा ख़ुदि ॾिनसि सरवरी बरतरी असां कादिरी 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 असां कादिरी 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 फैज़ जारी जहान में अंदर संदन जो रूहानी लंगर मिलियो बंडु जन खे मिलियो बंडु जन खे रहम ज़ाकिरी असां कादिरी 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 असां कादिरी 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 आहे गौसे आज़म जो आला मकाम उहो मुंहिंजो उनजो गुलाम कबूली करमुला कबूली करमुला संदन चाकरी असां कादिरी
कादरी कादरी असा कादरी 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 अल्लाह जो शुक्र आहे असां वटि नक्शबंदी निस्बत बि आहे कादरी निस्बत बि इंशाअल्लाह हिन जमायत जा बेड़ा पार है जंजी दामन में हथ आहिनि से नंगी नंगदार है सल्लल्लाहु अलैहि खनन के तकलीफ करम उलामा यहाँ होते मुंह में दर्जन असमानू मोहब्बत वारा कुछ कुलफत माना जानो असमानू मोहब्बत वारा असा लुत्फ लताफत वारा असमानू मोहब्बत वारा जने आहे असा के जायो नहीं ताना आहे तपायो असा मोट में कोन गलायो असा मोट में कोन गलायो असा सूर संगा सब सारा मानू मोहब्बत वारा असा सूर संगा जंजो खाऊं ते जो गायूं जे सलायूं तोड़ निभायूं जंजो खारी मल्हाइण वारा असा माण्हू मोहब्बत वारा ओ जो खाऊं ते जो गायूं जे सलायूं तोड़ निभायूं रखूं मन में कोन मिरायूं रखूं मन में कोन मिरायूं असा यारी मल्हाइण वारा असा माण्हू मोहब्बत वारा ओ कयूं हर हिक साण चनाई दिल हर शय तां असहाई कहीं सिर न दिया तो जग जिया तो क्या होया जिसे इश्क में वो सिर न दिया तो जग जिया तो क्या होया जोगी जुगत करता नहीं कपड़ा रंगा तो क्या होया दिल दे अंदर रंगता नहीं घर पर रंगा तो क्या होया दिल दे अंदर रंगता नहीं घर पर रंगा तो क्या होया मसले से दई और के पढ़ता अमल करता नहीं काजी बनिया तो क्या होया जिसे इश्क में वो सिर न दिया तो हाणे अज वायदो कयो त मदीने वारे जो मीलाद मल्हाए सोने नबी जे आमद जो खुशियूं मल्हाए पियो मुस्तफा करीम जेको असांजे पैगाम खणी आया वो पैगाम मञिबो उन ते अमल करे ॾेखारिबो मुंहिंजा दोस्तो पहिरियों हुज़ूर जो ज़ुहूर थियो जेको तख़लीक़ अव्वल हुई मुस्तफा करीम जे नूर के रब पंहिंजे नूर मां ॿियो हुज़ूर जो ज़ुहूर थियो 12 रबीउल अव्वल सूमर ते दिलबर नबी जी विलादत
ऐं टियों ज़हूर थियो जॾहिं उम्र मुबारक 40 साल थी गारे हिरा में अल्लाह जे हुज़ूर में ज़िक्र इबादत में हिन जिब्रील क़ुरान खणी आयो ऐलान नबूवत जो इज़हार थियो हुज़ूर क़ुरान खणी गारे हिरा मां लथा उम्मत जे लाइ छोटकारे जो जन्नत जो चिठो खणी निकता साईं फरमायो त दुनिया वारो ही दोज़ख जी बाहि भड़की रही आ माण्हू उन ॾे वञनि पिया मां मोहम्मद तव्हांखे जेल में फाकुर पाए छिके दोज़ख खां छॾाए जन्नत ॾे पुॼाइण अल्लाह जन्नत ठाही आ दस्तरखान लगाया हिन दावतूं रब तैयार कयूं हिन मुखे दाई बनाए दावत ॾियण जे लाइ रब मोकिलियो आ पंहिंजे उम्मत खे दावत ॾियण आयो आहियां रब जन्नत जा मिठा मेवा ताम तैयार करे रखिया आहिनि मुस्तफा जी दावत जेको मञंदो सो जन्नत में वेंदो रब जी दावत खाईंदो इनाम माणींदो चूड़ींदो पोइ तव्हां छा था चओ मुस्तफा जी दावत मदीने वाले जी दावत के कबूल हड़नी के कबूल मुस्तफा जी दावत हड़नी के कबूल हाँ कबूल है ना वो जो आज के वो 5 वक्त नमाज पढ़ दाढ़ी रख दी सुहारी रख दी अल्लाह को जिक्र कबो मस्जिद के आबाद कबो कूड़ न ॻाल्हाइबो ठगी चोरी ज़िना शराब बेहयाई गंदाई जा कम न कबा मदीने वाले साईं जी गुलामी कबी इंशाअल्लाह सद से जीव चई इंशाअल्लाह अल्लाह जी दावत में उन दस्तरखान ते अल्लाह कंदो ही हड़ई जमात अल्लाह करीम इंशाअल्लाह सभिनी के मुस्तफा करीम जी दर जी गुलामी में जियारे गुलामी वारो मौत नसीब फरमाए हुजूर जे सदके जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि जे मथां रब शाल अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैना इल्ला अल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन दुआ खां अॻु में हिकिड़ी दावत अर्ज़ कंदुसि इंशाअल्लाह ताला रबीउल अव्वल शरीफ जी 23 जी शाम 24 जी रात फज़लाबाद शरीफ मातरी चंड जी रबीउल अव्वल जी 24 जी रात फज़लाबाद शरीफ में अंग्रेजी 23 जी शाम 24 जी रात दरगाह हिदायताबाद कोटड़ी